अॻ में साईं आई भाउनि वारा फ़ैसिलो कयो रेस्ट हाउस बि पोइ हुन असांखे जेको लिखी ॾिनो चयोसि हुन असांखे ॾियो असांखे न पंहिंजनि पर जेको पाण ॾे सघंदा आहियो न उहो अॻु ॿिटनि पाण असांखे ॾियो इन ते अॼु ट्रैक्टर ॿ ॾींहं मिला अथऊं असांजो झलियोसीं उन ते असां सभु माशूक वारी दर हा भाउनि वारा साईं हिन रेस्ट हाउस में फ़ैसिलो कयो फतो आहे लिखियल आहे सॼी उन बावजूद बि उन्हनि जे चवण ते बि नथा हलनि चार अयाज मुज़फ़र आसिफ शाहज़ेब मोहम्मद हनीफ हाँ ये बनी हुई है विच ही खेरिया ते ये लूसण खाइनि पिया असां पिया चऊं त असां बि कयूं त भला हिननि जी त न आहे न विच जी आहे न त इन करे हे आया उथंदे ई माना गारियुनि था मां चवां पियो गारियूं तव्हां न कढो पाण में आहियूं ठही वेंदा माना हे ज़ाल ते माउ ते भेनरुनि ते गारियूं पई हे सोटनि असांजा हा बनीअ असांजा टे थिया आहिनि मोहम्मद हनीफ ऐं मोहम्मद रफ़ीक ऐं सेठ माशूक हा लठियूं हुयूं हे भठे खां बीठा लठियूं खणी असांखे लठियूं न हुयूं असां चयो पोइ बि जेके ॻाल्हियूं थियूं त थियूं त हे माना बीठा अची लठियुनि था हे माना बीहजी आहे त पोइ माना ॿिया बि विच में माण्हू हुया छॾाइनि पिया त हिन ते माना हिकिड़े खे लठी हुई त असां बि लठी खई थी फ़ैसिलो इहो ई हुयो त साईं लालन शाह वटि ॻाल्हियूं हुयूं त भई जेकी खिरिया ते बनी आहे उहो विच जी विराईंदासीं त ॿुधव हिननि उहा बि न मञी हे पिया चवनि त माना जेके ॿियूं बनियूं आहिनि भई उन्हनि मां हिसो थिए विराइजियूं जेके वयूं त वयूं न त हिन माना इन ते हे माना पाण खे माना दादागीरी पिया सम्झनि वरी चयूं त असां घुरायूं था माण्हू हे हो पाण में आहियूं भाउ मोहम्मद निसार ऐं साईं वारा हुया पीर साईं सिकंदर शाह विया मोहम्मद अयाज़ मोहम्मद फोटो आसिफ इहे हुया